अॼुकल्ह वधंदड़ महांगाई ऐं बीमारियुनि माण्हूअ खे अजीब सूरतहाल में मुब्तला करे छॾियो आहे। दवाऊं हिक पासे खीसे लाइ नुक़सानकार साबित थियनि थियूं त ॿिए पासे सिहत लाइ पिणु नुक़सानकार आहिनि। दवाऊं खाइण सां वात जो ज़ाइको बि अजीब थी वेंदो आहे। बीमारीअ जे करे खाधो पीतो न वणण सां गॾु दवाउनि जे कड़े ज़ाइके जे करे वेतर अज़ाब थी वेंदो आहे। वात में बि जरासीमनि जे करे घणे क़दुरु मसइला थींदा रहंदा आहिनि। जेकॾहिं नोट कयो वञे त इंसान जे पेट में वेंदड़ हर शइ वात जे ज़रिए वेंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ ज़ाइक़नि ऐं तासीर जे करे वात में केतिरा ई जरासीम मौजूद हूंदा आहिनि जेके पेट जी बीमारियुनि समेत मुख़्तलिफ़ ख़तरनाक मर्ज़नि जो सबबु बणिबा आहिनि। पर उन्हनि मां जिंद छॾाइण जो सवलो तरीक़ो बि आहे जेको सदियुनि खां वठी इस्तेमाल थींदो पियो अचे। आगाटे ज़माने खां वठी इहो तरीक़ो हकीम पाण वटि ईंदड़ हर मरीज़ लाइ इलाज तौरु इस्तेमाल कंदा रहंदा आहिनि ऐं केतिरा ई वॾड़ा उनखे घरेलू नुस्खे तौर बि इस्तेमाल कनि था। इहो तरीक़ो गरम पाणीअ सां वात जा गुरड़ा करणु आहे। हल्के गरम लूण वारे पाणीअ सां वात जा गुरड़ा करणु हकीम साहबनि जो बादशाह नुस्ख़ो आहे। उहे गुरड़ा लौंग जे पाणी ऐं डिस्प्रिन सां बि कया वेंदा आहिनि, पर लूण जे पाणीअ जा गुरड़ा सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद साबित थियनि था, छो त इन सां वात में मौजूदु केतिरनि ई क़िस्मनि जा जरासीम मरी वेंदा आहिनि ऐं को बि इंफेक्शन या बीमारीअ जो ख़तरो घटिजी न हुअण बराबरि वञी बचंदो आहे। सदियुनि खां वठी इहो नुस्ख़ो आज़मायल आहे त गले जे सूर मां छोटकारे जे लाइ हल्के गरम पाणी ऐं लूण वारे पाणीअ जा गुरड़ा कया वञनि। सुबुह शाम पाणीअ जा गुरड़ा करण सां खंघि समेत गले जे सूर जा केतिरा ई मसइला हल थी वेंदा आहिनि। गले या नक में जॾहिं ख़ासि क़िस्म जी एलर्जी जे करे नज़लो ऐं सूर महसूस थिए, पालतू जानवरनि सां गॾु रहंदे निड़ीअ में सुरको थिए त फौरी तौर ते हल्के गरम पाणीअ में लूण विझी उन जा गुरड़ा करणु घुर्जनि। इन जो न रुगो वात पर गॾियल सिहत लाइ तमामु घणो फ़ाइदो हूंदो आहे। हल्के गरम पाणीअ में लूण जी मौजूदगी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे बैक्टीरिया सां जंग कंदी आहे। ओड़नि जे सूर ऐं ॾंदनि जी बीमारियुनि खां बचाव थींदो आहे। जेकॾहिं केरु हल्के गरम पाणी ऐं लूण जे गुड़नि खे रोज़ जो मामूल बणाए त उन जी न रुगो निड़ी साफ़ थींदी पर खेसि सिहत बि बहितर महसूस थींदी ऐं वात जी बदबू बि ख़तम थी वेंदी। उहे माण्हू जेके हाई ब्लड प्रेशर जो शिकार आहिनि, उन्हनि खे रोज़ लूण जे पाणीअ सां गुरड़ा करण खां पासो कयो वञे। उहे रुगो हफ़्ते में हिकु या ॿ भेरा इन पाणीअ जा गुरड़ा करे सघनि था, जॾहिं त गरम पाणीअ में लूण न विझी गुरड़ा करे सघजनि था।